मोबाइल में 40+ कैंडिडेट्स का वधीक डेली 700 खां 800 मैसेज अचनि था जेके फ्रेश ग्रेजुएट जेके वेठा आहिनि पोयां। हाणे उहो सम्झनि था त जेके बि असांजूं सीटूं आहिनि उहे सभु सभु हिननि खे ॾेई छॾींदा, असीं केॾां वेंदासीं। हाणे पासा ॿई ॾिसणा आहिनि, को सवलो कोन्हे डिसीजन, ऐं उहो करणो कमेटी खे। अरे हाणे उमेदूं सॼी क़ौम जूं असेंबली में हूंदियूं आहिनि, ऐं असेंबली जेका आहे उन ठाही आहे पार्लिमानी कमेटी। उन कमेटी खे स्पीकर ख़ुदि चेयर वेठो करे, त आउं सम्झां थो त हाणे उहो फ़ैसिलो उनमें अपोज़िशन बि शामिल आहे, समूरियूं पार्टियूं शामिल आहिनि इन कमेटीअ में। त हाणे उन्हनि खे ई फ़ैसिलो करिणो आहे। असां पंहिंजी पिक्चर ॿुधाईंदासीं डिपार्टमेंट जी, त हेसि ताईं असां जेको करे चुकासीं 97,000+ भर्तियूं थियूं आहिनि, हेतिरा पास कैंडिडेट मौजूदु आहिनि, 40+ वारा वेटिंग, हेतिरियूं वैकेंसीज़ आहिनि। असेंबली इहा पिक्चर अची आहे, नेक्स्ट मीटिंग में वेही ऐं हू पंहिंजो डिस्कशन कंदा ऐं तजवीज़ूं खणी ईंदा। पोइ जेको त मूं ई हिकिड़ी रुॻो रिक्वेस्ट कई आहे त को बि फ़ैसिलो करियो, उहो हिन क़ौम जी जे ॿारनि जे मुस्तक़बिल जे हक़ में कयो ऐं मुस्तक़बिल जी बहितरीअ लाइ कयो, हुन जी तइलीम जी बहितरीअ लाइ फ़ैसिलो करियो। जेको बि कयो, असां डिपार्टमेंट बाउंड आहिनि, कमेटी खां मथे त तइलीम खातो कोन्हे। वैकेंसी पोजीशन जेकी आहे उहा केतिरी आहे, या वेटिंग ते वेठल जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जो 40,000 जेके आहिनि उहे पास कैंडिडेट जेके आहिनि 40+ वारा वेटिंग ते, ऐं सीटूं जेके आहिनि उहे कुल कोई 7,500 जे क़रीब आहिनि। हाणे डिसीजन करिणो आहे, असां हर पहलू ॾिसबा आहिनि। असां उन प्रेज़ेंटेशन में STR बि ॿुधाई आहे त बाबा हिन ज़िले जी STR केतिरी आहे, हिन जी केतिरी आहे, हिन जी केतिरी आहे। हाणे वधीक फ़ैसिलो ईंदड़ ही जेकॾहिं 7,000 वैकेंसीज़ जेके आहिनि उहे वेटिंग ते वेठल उम्मीदवारनि खे जेके ॾिजनि था, फ्रेश जेके ग्रेजुएट आहिनि उहे वरी मुतासिर थींदा। त इहो फेस जेको आहे सैयद अवैस कादिर शाह या ॿिया जेके कमेटी जा मेंबर आहिनि फेस करे सघंदा पीआर? अदा आउं सम्झां थो त वैकेंसियूं त इहे ई आहिनि। हाणे मूं त इहे ई, असां त जो कमो ईमानदारी सां पिक्चर साम्हूं रखूं, जे इहे हिननि खे ॾेई था छॾियो त गुज़िरियल 6 सालनि में इलाही नौजवान ग्रेजुएट थिया आहिनि। इलाही नौजवान अहिड़ा आहिनि जेके 31-32 ते वेठा हूंदा, 33 खां पोइ उहे बि कोन थी सघंदा। पासा पहलू ॿई ॾिसणा आहिनि। मुंहिंजे मोबाइल में 40+ कैंडिडेट्स खां वधीक डेली 700 खां 800 मैसेज अचनि था जेके फ्रेश ग्रेजुएट जेके